ईद जो चंड अॼु नज़र ईंदो या सुभाणे रोज़ो हूंदो, ऐलान अॼु थी वेंदो। रमज़ान जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास। मौलाना अब्दुल ख़बीर आज़ाद जी सदारत हेठि जारी इजलास में मौसमियात खाते, स्पार्कू IT जा माहिर शरीक। मौसमियात खाते जे माहिरनि जो चवणु आहे त मुल्क में चंड नज़र अचण जा अॼु चिटा इम्कान आहिनि। सिज लहण बाद चंड नज़र अचण जो वक़्तु 50 मिंटनि खां वधीक आहे। ईद उल फितर सुभाणे थी सघे थी। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में रहंदड़ बोहरी बिरादरी अॼु ईद मिलाए रही आहे। कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में रहंदड़ बोहरी बिरादरी पारां ईद नमाज़ अदा कई वई। कराची में बोहरी बिरादरी जी ईद नमाज़ दौरान संदन इबादत गाहुनि ॿाहिरां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त रहिया। सदर आसिफ अली ज़रदारी ईद मल्हाइण लाइ पंहिंजे अबाणे घर नवाबशाह पहुची वियो। सदर ख़ासि जहाज़ ज़रिए इस्लामाबाद खां नवाबशाह एयरपोर्ट पहुतो। आसिफ अली ज़रदारी ईद नमाज़ अदा करण बाद बालूजा कुपा कब्रिस्तान में वॾड़नि जी क़ब्रुनि ते हाज़िरी भरींदो। सदर ज़रदारी हाउस ते मोज़िज़नि सां मुलाक़ात कंदो। 3 ॾींहं नवाबशाह में तरसण बाद इस्लामाबाद रवानो थींदो। सदर ममलिकत आसिफ अली ज़रदारी जी नवाबशाह आमद जे मौक़े ते सिक्योरिटी सख़्त। सऊदी अरब समेत नार वारनि मुल्कनि में ईद उल फितर सुभाणे मल्हाई वेंदी। गुज़िरियल ॾींहुं सऊदी में शवाल जो चंड नज़र न आयो हो। सुभाणे ईद मल्हाइण जो ऐलान कयो वियो हो। पीपल्स पार्टी जो यूसुफ रज़ा गिलानी बिना मुक़ाबले सेनेट चेयरमैन ऐं नून लीग जो सरदार सैयदाल खान नासिर डिप्टी चेयरमैन चूंडिजी वियो। यूसुफ रज़ा गिलानी चेयरमैन ऐं सैयदाल खान नासिर डिप्टी चेयरमैन जे उहिदे जो हल्फ़ बि खणी वरितो। PTI सेनेटर्स जो इजलास शुरू थींदे ई एहतजाज। KP में सेनेट चूंड ताईं चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड मुल्तवी करण जो मुतालबो। अली ज़फ़र चयो त KP जे सेनेट चूंड ताईं चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंड गैर क़ानूनी आहे। सिंध जे 12 सेनेटर्स समेत 9 चूंडियल 41 सेनेटर्स हल्फ़ खणी वरितो। JUI जे मौलाना वासे ऐं सिंध मां आज़ाद हैसियत में चूंडियल फैसल वावडा हल्फ़ न खयो। सिंध मां ज़मीर घुमरो, नदीम भुट्टो, एनी मरी। पंजाब मां नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, इसाक़ डार, PTI जे हामिद ख़ान ऐं ॿियनि हल्फ़ खयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़तर जे अमीर सां फ़ोन ते राब्तो। ॿितरफ़नि लाॻापनि समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार खे वधाइण वारे अज़म जो इज़हार। शहबाज शरीफ़ क़तरी अमीर खे ईद उल फितर जो मुबारकूं ॾिनियूं ऐं ॿिन्ही मुल्कनि जी ख़ुशहाली ऐं तरक़ीअ लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। हिकु शख़्स या ज़ाती मफ़ादनि लाइ थींदड़ फ़ैसिलनि जी हिमायत न कंदासीं। फ़ैसिला करणा आहिनि त जमहूरियत मुल्क ऐं आम माण्हूअ जी भलाईअ लाइ कया वञनि। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त छिकताण ऐं टकराव वारो रस्तो अख़्तियार नथा करणु चाहियूं। कंहिं बि छिकताण या फितने जा सहूलतकार न थींदासीं। सऊदी अरब जो दौरो कामयाब रहियो। IMF सां नए मुआहिदे जा मामला तइ करण लाइ जल्द वॉशिंगटन वेंदासीं। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त सूबनि जी मुशावरत सां कमु करे रहिया आहियूं। सऊदी अरब सां $5 अरब जी सीड़पकारीअ में तेज़ी आणण ते इत्तेफ़ाक़ थियो आहे। वज़ीर आज़म मुल्क में तालीमी एमरजेंसी लॻाइण जो इशारो ॾेई छॾियो। लाहौर में तक़रीब खे ख़िताब कंदे शहबाज शरीफ़ चयो त ॿारनि जे हथनि में क्लाशनकोफ न पर कलम ऐं लैपटॉप ॾियणो आहे। हिन वक़्तु मुल्क में 2 करोड़ 60 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। समूरे मुल्क में तालीमी एमरजेंसी जो ऐलान कयो वेंदो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबार जो नओं रिकॉर्ड क़ाइम। 100 इंडेक्स 70,000 जी तारीख़ी हद पार करे वियो। स्टॉक एक्सचेंज में कारोबार जी शुरूआत थींदे ई 100 इंडेक्स में 398 पॉइंट्स जी वाधि थी। 100 इंडेक्स 70,018 पॉइंट्स ताईं पहुतो।
सिंध में पाणीअ जी सख़्त खोट हुजण ऐं कोटड़ी बैराज वटि ज़हरीलो पाणी थी वञण बावजूदि इरसा सिंध खे घुर्बल पाणी न ॾिनो। सखर बैराज वटि मथां वहकिरो 28,000 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 27,000 क्यूसेक ताईं पहुची वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहकिरो 5,000 क्यूसेक ऐं डाउन स्ट्रीम जो वहकिरो 320 क्यूसेक रिकॉर्ड। इरसा सिंध खे अॼु 29,000 क्यूसेक पाणी फराहम कयो। सिंध अॼु 41,000 क्यूसेक पाणी फराहम करण जो मुतालबो कयो हो। ऐं फ़लस्तीनी इलाइक़े गज़ा खे मिटीअ जे ढेर में तब्दील कंदड़ इसराइली वज़ीर आज़म फ़लस्तीन जे गुथियल आबादी वारी शहर रफ़ा ते वॾो फ़ौजी हमिलो करण जो ऐलान करे छॾियो। नेतन्याहू चयो आहे त रफ़ा ते हमले लाइ तारीख़ तइ करे छॾी आहे। हमिलो ज़रूर कंदासीं। रफ़ा में 15 लख खां वधीक फ़लस्तीनी आबाद आहिनि।